हाणे पंहिंजे साम्हूं आरती दादलाणी हिकु कहानी खणी अची रही आहे जंहिंजो नालो आहे ॿ दोस्त अने हिकु वण। जय झूलेलाल। मां आरती दादलानी ता सभिनि जो स्वागत थी कयां। मां हिकु किताब पढ़ियो आहे ज़िंदगी जो हिकु हिकु पल जे डॉक्टर हुंदराज बलवानीअ लिखियो आहे। हुन मां घणी आखाणियूं पढ़ियूं आहिनि पर मां तव्हांखे हिकु आखाणी तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां। ॿ दोस्त ऐं हिकु वण। ॿ दोस्त उस में केॾां वञी रहिया हुया। हलंदे हलंदे थकिजी पिया। वीचार कयूं त किथे को वण ॾिसण अचे त हुन जी छाया में वेही आराम कयूं। पोइ ओचिंतो रस्ते जे हिकु पासे में हुननि खे वण ॾिसण आयो। वण जे हेठि वेही हुननि थोरी देरि आराम कयो। अधु कलाकु थियण खां पोइ हुननि बुख महसूसु कई। बुख महसूसु थियण खां पोइ हिकु दोस्त ॿिए दोस्त खे चई, तूं कुझु खाइण लाइ आंदो आहे? ॿियो चए, न दोस्त, हूअं त घर खां निकिरण खां पोइ मां कुझु न कुझु खणी निकिरंदो आहियां पर अॼु विसरी वियो अथमि। ॿियो चए, सही तो चई, हाणे छा कबो? हिन वण जे हेठि वेही असांखे आराम मिलियो आहे, इहा असां लाइ वॾी ॻाल्हि आहे। हेतिरे में ॿिए दोस्त जी नज़र वण जे टारियूं ऐं पननि ते पई। हुन चई, दोस्त, हिन वण जे हेठि मथे किथे फल उगल हुजे आ त उहो खाई असां पंहिंजो पेट भरियो आहे। ॿियो दोस्त ते, सच तो चई, फल हुजे आ त खाई असां पंहिंजो पेट भरियो आहे। हेड़े घाटे वण खे उभरण ई न खपंदो हुयो। ॿिन्हिनि दोस्तनि जी ॻाल्हि ॿुधी वण खे ॾाढो दुख थियो। वण लॻो, पहिरीं मां हिननि खे केॾो सुठो पियो लॻां, मूंखे ॾिसी हिननि खे केॾी सहायता थी हुई, हाणे मां हिननि खे बेकार थो लॻां। इहा आहे मुंहिंजी सेवा जो मल्हर। तव्हां ॿुधायो, जेको असांखे मिलियो आहे हुनजो असांखे शुकुर करणु खपे कि वधीक गिला करणु खपे? थैंक यू।